समूरा 3 स्टार्स बराबर आहिनि। आर्मी चीफ जी सराहरी जी मुकम्मल अहल आहिनि। ही मुक़ररी सियासी थी त इदारे खे नुक़सान पहुचंदो। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हू पाक आर्मी में प्रोमोशन जे निज़ाम ते पूरो यकीन रखनि था। आर्मी चीफ जी मुक़ररीअ जो मामिलो कंहिं बि सूरत में सियासी न थियणु घुरिजे। हीअं करण सां इदारे खे नुक़सान रसंदो। आर्मी चीफ जी मुक़ररी कानून मूजिबि वज़ीर आज़म कंदो। नए आर्मी चीफ जो नालो सूमर या अंगारे ते फाइनल थी वेंदो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी ईंदड़ हफ़्ते में थी वेंदी। आर्मी चीफ जी मुक़ररी ते के बि इख़्तिलाफ़ नाहिनि। वज़ीर आज़म आर्मी चीफ जी मुक़ररी वारो मामिलो बहितर नमूने हल कंदो। आर्मी चीफ जे नाले ते सियासी ऐं अस्करी क़यादत मुतफ़िक़ हूंदी। कंहिंखे सरप्राइज़ ॾियण वारी ॻाल्हि नाहे। मुंहिंजी राय मूजिबि मुक़ररी में वधीक देरि मुनासिब नाहे। घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी जो इख़्तियार वज़ीर आज़म वटि आहे। इसहाक़ डार जी जिते मदद घुर्बल हुई उते हासिल कई। इमरान ख़ान खे कंहिं बि इज़त जो ख़्यालु नाहे। का बि अहिड़ी ॻाल्हि नथो करणु चाहियां जंहिंसां ग़लतफ़हमियूं पैदा थियनि। इमरान ख़ान खे ख़बर आहे त वक़्त खां अॻु चूंडूं न थींदियूं। आर्मी चीफ जी मुक़ररी ते इमरान ख़ान जे यूटर्न जी आजियां करियूं था। आर्मी चीफ जी मुक़ररी में परॾेही वज़ीर जो को बि किरदारु नाहे। परॾेही पॉलिसीअ जे ॾुखिये दौर मां निकिरी आया आहियूं। असांजो फोकस पाकिस्तान जे मुफ़ादनि खे अॻिते रखणु आहे। गुज़िरियल 6 महीननि दौरान बहितरी जे लाइ वॾा क़दम खंया आहिनि। चीन सां लाॻापा नए दौर में दाख़िल थिया आहिनि। उहिदो संभालण खां पोइ लगातार अमेरिकी हमनसब एंटोनी बल्कन सां राबिते में आहियां। अमेरिका पाकिस्तान जो दोस्त आहे। बराबरी जी बुनियाद ते लाॻापा चाहियूं था। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस सुन चवणु आहे त परॾेही पॉलिसीअ जा बहितर नतीजा साम्हूं अचनि पिया। फेटिफ जी वाइट लिस्ट में अचणु पाकिस्तान जी वॾी कामयाबी आहे। इमरान ख़ान खे गोली न गम लॻो आहे। इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च वर्क फ्रॉम होम में तब्दील थी चुको आहे। सुद समाज जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान खे का बि गोली न लॻी आहे। खेसि इक़्तिदार वञण जो रोग लॻल आहे। इमरान ख़ान आर्मी चीफ खे मुलाज़िमत जो मुदो ताहयात वधाइण जी आछ कई। इमरान ख़ान 4 वरहनि में परॾेही पॉलिसी जो जनाज़ो कढियो। मरियम औरंगज़ेब मूजिबि हू लॉन्ग मार्च जो न पर इमरान ख़ान जो मक़सदु समुझ विया आहिनि। आर्मी चीफ जी मुक़ररी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जीअं थियणु घुरिजे। आर्मी चीफ बाबति वज़ीर आज़म जी सलाह ते अमल कंदुसि। सदर आरिफ अलवी दोस्तनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वटि वज़ीर आज़म जी एडवाइस रोकण जो इख़्तियार नाहे। ममलकत जे मामलनि में हुन कॾहिं बि रंडक न विधी आहे। सिंध हाई कोर्ट 3 डिसंबर ताईं कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण लाइ शेड्यूल जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन 60 ॾींहनि अंदरि मकानी चूंडुनि लाइ घुर्बल समूरा क़दम पूरा करे। सिंध सरकार चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे सिक्योरिटी समेत समूरियूं सहूलियतूं फ़राहम करण जी पाबंद आहे। सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडूं कराइण वारे केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो।
मोरे भरसां ख़ासि किले बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में झेड़ो फायरिंग में नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी वियो। मक़तूल अयूब ख़ासि किले जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। वाक़े खां पोइ धुरनि विच में छिकताण। कराची में अल आसिफ स्क्वायर वटि फुर दौरान मज़हमत ते कंबरवासी नौजवान क़त्ल बोर्ड मुतासिर ॻोठाणो रियाज़ चांडियो मज़दूरीअ लाइ कराची आयो हुयो। लियारी एक्सप्रेस वटि फुर दौरान मज़हमत ते छुरियुनि जा वार कया विया। मक़तूल नौजवान जो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। आलमी मार्केट में कचे तेल जे अघनि में वधीक लाथा। अमेरिकी कचो तेल $1.5 सस्तो थियण खां पोइ फ़ी बैरल $80 जो थी वियो। बरतानी ब्रेंट जो अघु $2 सस्तो थियण खां पोइ फ़ी बैरल $87.68 रिकॉर्ड। परॾेही मीडिया मूजिबि चाइना में तेल जे तलब घटिजण सबबि आलमी मार्केट में तेल जा अघ घटिजी रहिया आहिनि, जॾहिं त अमेरिका में व्याज जी शरह वधीक वधण बि तेल जे अघनि में लाथ जो कारण आहे।